मीरपुर मठोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा आहियूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ हाजी लधो ख़ासकली जे प्राइमरी स्कूल महमद मूसा ख़ासकली में सीनियर मेहनती उस्ताद आफ्ताब मेमन तरफ़ां क़ौमी एकता सकाफ़ती ॾिहाड़े जे निस्बत सां हिकु शानदार पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां इहो अज़म कयो वियो त 3 डिसंबर ते असां एकतो ॾिहाड़ो क़ौमी ईद तौरु मल्हाईंदासीं। स्कूल जे शागिर्दनि क़ौमी नाते तक़रीरूं, क़ौमी गीत ऐं हो जमालो ते रक़्स पिणु कयो। तक़रीब जे आख़िर में सुठी परफॉर्मेंस कंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु तक़सीम कया विया।